धन्यवाद। मां महेश पी आहूजा, राष्ट्रीय सिंधी समाज एकता के सूत्र में अज पोरबंदर महारथी के तव्हांखे गॾाए आहियां जंहिं असांखे न्योतो ॾिनो इन संगत में। दादा तव्हांजो नालो छा आहे? मां पोरबंदर में भिखू भाई दीपचंद भावनाणी, पोरबंदर जनरल सिंधी पंचायत जो वाइस प्रेसिडेंट, राष्ट्रीय सिंधी मंच जो उपाध्यक्ष, राष्ट्रीय पंहिंजे सौराष्ट्र सिंधी फाउंडेशन जो सेक्रेटरी, संत खानूराम वरसी साहिब जो चेयरमैन। असांखे घणा ई शेवा जा उहिदा मिलियल आहिनि। संत खानूराम पोरबंदर थलीअ तरफ़ां बि घणा ई उहिदा मिलियल आहिनि। असां पोरबंदर संत खानूराम जो वरसी मेलो उत्सव, उन में असां महेश भाईअ खे निमंत्रण ॾेई करे हिते घुरायोसीं। खालसा दीदी महेश भाई, उन मां खालसा दीदी अची न सघिया, उनजी असांखे हिते खोट ॾिसण में अचे थी। महेश भाई आया, असांजे समाज जा सभिनी अधिकारियुनि सां मिलिया, पंचायतुनि जे फाउंडेशन सां मिलिया, ऐं राजकोट मां, जूनागढ़ मां, कुतियाणा, उपलेटा, धोराजी, सभिनी शहरनि जा जेके जेके माण्हू आया उन्हनि सभिनी सां मुलाक़ात कई ऐं मेले जी शोभा वधाई। अची करे असांखे ॾाढी ख़ुशी थी। महेश भाई अची करे हिते पंहिंजे सिंधी सभा जो जेको बि इन्हनि ॿ शब्द असांखे पंहिंजी सिंधी एकता जे लाइ ॻाल्हाया, असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं अॻिते बि कमु कंदा रहूं। दादा हिकिड़ो तव्हांजो सवाल थो पुछो कयां, आख़िर सौराष्ट्र में हिकु सिंधी अलॻि अलॻि जातियुनि सां छो फेमस थी चुको आहे? मां उतरादी, मां छापरू, मां हीअं, मां हूअं, आहियूं त सभु झूलेलाल जा। त इहो सभु असांजे सौराष्ट्र में मां ॾाढो ॾिठो आहे। तव्हां थोरो नंढे में ॿुधाईंदा आख़िर इहो कंहिं कयो सभु? उन जो छा व्यक्तिगत हिकिड़ी माण्हुनि जी सोच आहे, छाजे करे त पाण सिंधी आहियूं। पंहिंजो हिकु ई पहिरियों मक़सदु हुजे त पाण सिंधी थी करे रहूं ऐं जात खे पाण भुलिजाए करे हलूं। पंहिंजो परिवार हिकु ई आहे, पाण सिंधी आहियूं त पंहिंजो सिंधी परिवार। दिलि में इहा अंदरि भावना हुजणी खपे त पाण सभु भाउर आहियूं। जे भाउर पाण सभु पाण दिलि में हूंदा, जीअं पंहिंजे परिवार में 5 आहियूं त पाण उहो पंहिंजो चवंदा आहियूं पंहिंजो परिवार आहे। त हिन पंहिंजे सिंधी समाज में बि घणेई पंहिंजूं कास्टूं आहिनि, भई साकरू आहिनि, जाबरू आहिनि, उतरादी आहिनि, लाड़ी आहिनि, सभु पंहिंजूं कास्टूं आहिनि, पर आहियूं त सभई भाउर। त पंहिंजे दिलि में उहा हिकु भावना हुजे त हीउ सॼो जेको बि पंहिंजो सिंधी भाउर आहिनि उहो पंहिंजो परिवार आहे। सभु गॾिजी करे एकता अखंडता रखूं ऐं पंहिंजे सौराष्ट्र गुजरात में पंहिंजो नालो रोशन कयूं ऐं एकता जे करे पंहिंजे सिंधी भाउ खे कंहिंखे तकलीफ़ न पवंदी। अॻिते पंहिंजे सिंधी समाज जा कम कंदा रहंदासीं। असां महेश भाई असांखे पोरबंदर में बि मूंसां धन्यवाद। मां तव्हांखे पोरबंदर राष्ट्रीय सिंधी समाज जो संरक्षक माना हिकिड़ी वॾी पोस्ट ऐं साण साण असांजा दादा उन्हनि खे बलराम भाई तना खे सह संरक्षक जी पोस्ट ॾिनी वई आहे। सह संरक्षक माना ॿियो नंबर पोस्ट पोरबंदर सिंधी समाज। धन्यवाद। हाणे दादा तव्हां बि 2 अखर ॻाल्हाईंदा। समाज में तव्हां हेॾा माण्हू जमा कया आहिनि, तव्हां ॾिसी रहियो था 2000 माण्हू हिते आया आहिनि। गर्व से कहो हम सिंधी है। ॾिसो ही सभु सिंधी हिते जमा थिया आहिनि दादा जे दरबार में। साईं दादूराम साहिब, हा ॾिसो मां महेश भाई कोन बराबरि आहे। मां तव्हांखे सह संरक्षक माना सिंधी समाज जी 2 नंबर पोस्ट पोरबंदर जी तव्हांखे मां ॾिनी आहे। मां गुजरात जो वाइस प्रेसिडेंट आहियां ऐं मूंखे पूरी सत्ता आहे ऐं मां पूरे हिंदुस्तान में सिंधी समाज खे एकता करण लाइ निकितो आहियां। 2 अखर तव्हां बि ॻाल्हाईंदा। जय झूलेलाल। पोरबंदर का बलराम तन्ना। हिते साईं जो साईं खानूराम जी वरसी लॻी पई आहे ऐं मेलो लॻो पियो आहे। हुते घटि में घटि 2-2 हज़ार माण्हू आहिनि ऐं हुते गांधीधाम खां पंहिंजे पीउ महेश पी आया आहूजा साहिब आहिनि ऐं अहमदाबाद खां साईं रोहड़ा साहिब आया आहिनि। सभई हिते एकता ग्रुप जा गॾिजी करे ऐं हिते सभिनि सां गॾिया आहियूं ऐं कुतियाणा, बाटवा, जूनागढ़, राजकोट ऐं सभु हर शहर मां संगत आई आहे। दिल्लीअ मां सभिनि संगत सां गॾिजी करे एकता ग्रुप खे अॻियां वधायूं। धन्यवाद। दादा तव्हांजो नंबर बि ॾींदा? हा, 97 25 55 10 35 97। दादा तव्हां पंहिंजो नंबर ॾींदा अगरि कंहिंखे कॉन्टेक्ट करिणो हुजे त? पोरबंदर भिखू भाई सिंधी समाज वाइस प्रेसिडेंट 99 241 73 044। असां समाज जी शेवा जे लाइ सदाई तत्पर आहियूं। असांखे इलाही ॿिए बि उहिदा मिलियल आहिनि, उनजी बि शेवा कंदा आहियूं। महेश भाई खे असां पोरबंदर निमंत्रण ॾिनोसीं, असांजे निमंत्रण खे मान ॾेई करे आया। असां उन्हनि जा शुकराना आहियूं। अची करे हिते मौज मचाइनि, सभिनि सां गॾिजा ऐं सभु कार्य हिते कया। उनजे बदला महेश भाई लख शुकराना। धन्यवाद।